आर्टिकल ए खां पोइ असां वटि एन हिकिड़ो आर्टिकल अचे थो। ए एन द ए थी वियो। हाणे पाण एन ते डेफिनेशन ॾींदासीं। द आर्टिकल एन इज यूज्ड विथ सिंगुलर नाउन्स दैट स्टार्ट विथ ए वावेल। असां ए एन उन जगह ते इस्तेमाल कंदासीं जिते असांखे जेको साउंड पहिरियों जेको मिले थो सो वावेल जो मिले थो, या where the sound of consonant is silent। जेकर कंहिं बि वर्ड में को कॉन्सोनेंट बि अचे थो पर वो साइलेंट थी वञे थो ऐं वो पंहिंजो आवाज़ कोन थो ॾिए, उनखे पाण ए एन यानी आर्टिकल ए एन इस्तेमालु करे सघूं था। एन आवर जी तव्हां ॾिसो एन आवर में एच ख़ामोश थी थो वञे, त हिन में हियर इज अ कॉन्सोनेंट एच इज साइलेंट यानी साइलेंट माना ख़ामोश आहे। उन जगह ते वो पंहिंजो आवाज़ कहिड़ो पियो ॾिए, अलिफ जो आवाज़ पियो ॾिए आवर। ये आवर एच जेकर पाण कढंदासीं त पोइ पाण अवर थी वेंदो, हिन ते ख़ामोश थी वियो आहे, एच ख़ामोश थी वेंदो, हिन लाइ पाण हिनखे एन इस्तेमालु कंदा आहियूं आर्टिकल तौर ते। पाण हेठि अचूं था एग्जांपल ते जी तव्हां वधीक सम्झ में ॻाल्हि ईंदी। ही ईट्स एन एप्पल। एप्पल छा आहे हिकिड़ो, ही वावेल सां शुरू थियो आहे। वावेल पाण वटि घणा आहिनि, ए ई आई ओ यू। ये पाण वावेल सां जेको बि अखर शुरू थिए थो उन तां अॻु में जेकर पाण हमेशह आर्टिकल कहिड़ो ए एन रखंदासीं। जीअं एन एप्पल, एन एलिफेंट, एन ऑरेंज, अहिड़ा काफ़ी सारा मिसाल जेके पाण आर्टिकल ए एन इस्तेमालु करे सघूं था। ऐं आर्टिकल ए एन तॾहिं बि इस्तेमालु थींदो आहे जॾहिं को कॉन्सोनेंट पंहिंजो आवाज़ ख़तमु करे वञे थो, उन जॻह ते हिकिड़ो वावेल जो आवाज़ अचे थो, उन लाइ पाण ए एन आर्टिकल इस्तेमालु कंदासीं। ठीक है, हाणे हिनखे तव्हां सब्सक्राइब करियो, लाइक करियो या कमेंट्स ॾियो, तव्हांजी महिरबानी थींदी।